कॉन्ट्रैक्टर प्लस एमएस रामता जेवी कंपनी जा मुलाजिम सरापा एहतजाज बणियल कॉन्ट्रैक्टर प्लस एमएस रामता जेवी कंपनी सिंध हुकूमत तरफां घट में घट उजरत 32,000 जे हुक्मनि खे हवा में उड़ाए छॾियो। नंढनि मुलाज़िमनि खे फी महीनो 15,000 पघार ॾियण लॻा। कॉन्ट्रैक्टर रामता जेवी कंपनी NH ऐं मोटरवे पुलिस बेट नंबर 26 पनो आखिर ऐं बेट नंबर 25 ॾहरकी ते कम कंदड़ मुलाज़िमनि सैफुद्दीन मंजूर अहमद ऐं अब्दुल अज़ीज़ सुमरो अहिड़े ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दाहियो आहे त असांखे नौकरी सरकारी वक़्तु 8 कलाक बजाए 12 कलाक वरिती वञे पई, जॾहिं त पघार हुकूमत तरफ़ां 32,000 मुक़ररु हुजण बावजूदि सिर्फ़ु 15,000 ॾिनी पई वञे, जंहिं सबबि असांजा बच्चा बुखूं काठे रहिया आहिनि। घर जा ख़र्चा पूरा न थियण सबबि ॿार स्कूल न पढ़ी रहिया आहिनि। अहिड़ी शिकायत तमामु मुतालिका इदारनि खे करण बावजूदि को बि तदारुक न थी सघियो आहे। हुननि दाहियो त असां अहिड़ी शिकायत DSP मोटरवे पनो आकिल ऐं एडमिन मोटरवे इंस्पेक्टर अल्ताफ़ हुसैन अब्बासी खे ॾिनी, पर हुननि असांखे धमकाए मोटाए छॾियो ऐं जनरल मैनेजर अब्दुल्ला मल्हा ऐं ख़ान मोहम्मद सोलंगी असांखे नौकरी तां फ़ारिग़ करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, लेबर खाते जे वज़ीर ऐं IG मोटरवे खां मुतालबो कयो आहे त असांजो जाइज़ मुतालबो सरकार तरफ़ां मुक़ररु उजरत ऐं नौकरी 8 कलाक ॾियारी वञे। ॿी सूरत में बुख हड़ताल कंदासीं ऐं मुतालबा मंज़ूर न थियण ताईं इंतिहाई क़दम पाण खे उथारींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची